इश्क चढ़ सूली उते इश्क चढ़ सूली उते पिछे वन मंसूर होंदा इश्क चढ़ सूली उते पिछे वन मंसूर होंदा यार तदाई मिलदा जड़ा जिस्म सारा सड़तूर होंदा सोनी तरके पार होंदी घड़ा कुफर दा टुट के चूर होंदा ओ इश्क वारिस शाह मखदूम होंदे अते इश्क ना कड़ा मजबूर होंदा क्या काम सुराही से पैमानों से क्या लेना क्या काम सुराही से पैमानों से क्या लेना वो आंख सलामत रहे मैं खानों से क्या लेना मुझको तो तेरे दर पे सर अपना झुकाना है अरे मस्जिद से कर्ज क्या है बुत खानों से क्या लेना हरे भरे 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 आण साकी प्यालो सिक जो सदाऊं सिकाइलन जूं तू ॼाणो ई थी ॼाण सूरत मां सुञाण उञायल एजाज़ चे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे आयो हिते अजोब सुखा पे जरूर थो 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 कह गुनाह लाए तू भी तैयार थी वेंदे कह गुनाह लाए तू भी तैयार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे परहेज पार साई छड़े शेखी बुजुर्गी परहेजी 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 पार साई छड़े शेखी बुजुर्गी पीरे मुगां जे पिड़ जो परिस्तार थी वेंदे पीरे मुगां जे पिड़ जो परिस्तार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे ईंदे जे मैं कदम तमय खार थी वेंदे पाण कंदे पाण सब सचूं पीते खां पोइ पाण
बाणे कंदे पाण सब सचूं पीते खां पोइ 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 बाणे कंदे पाण सब सचूं इनकार जे बजाए बा इकरार थी वेंदे इनकार जे बजाए बा इकरार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे छिड़क कीमती का पर सचो पचो लानत का 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 छिड़क कीमती का पर सचो पचो एजाज चे असांजो पोए यार थी वेंदे एजाज चे असांजो पोए यार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे वञ वञ एवा इज़ानत हितगार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे ईदे जे मैं कदम तमे खार थी वेंदे